अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां महबूब उमर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हां फ्री स्टॉक फुटेजिस ऐं फ्री स्टॉक फ़ोटोज़ किथां डाउनलोड करे सघो था जेके तव्हां पंहिंजे प्रोजेक्ट में इस्तेमालु कयो त तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो को बि कॉपीराइट न ईंदो ऐं उहो बिल्कुलु फ्री आहिनि। तव्हांखे कुझु बि चार्ज करिणो कोन्हे, फ्री में डाउनलोड करे सघो था। कीअं किथां हिन वीडियो खे तोड़ ताईं ॾिसंदा, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों सब खां पहिरीं जेकी वेबसाइट आहे उनजो नालो आहे pixels.com ऐं हिते तव्हांखे तक़रीबन 4 कैटेगरीज़ मिलंदियूं: डिस्कवर, वीडियोज़, लीड बोर्ड एंड चैलेंजिस। तव्हां वीडियोज़ ते क्लिक करे हितां फ्रीअ में स्टॉक वीडियोज़ डाउनलोड करे सघो था जेके तव्हां पंहिंजे कंहिं बि प्रोजेक्ट में इस्तेमालु करे सघो था। उन्हनि ते तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो को बि कॉपीराइट कोन ईंदो। ठीक है, हिते तव्हां ॾिसी सघो था काफ़ी वीडियोज़ आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां हिते का वीडियो सर्च करणु चाहियो तॾहिं बि करे सघो था। जीअं मिसाल तौरु आउं सर्च करियां थो, हिते सर्च करियां थो मोबाइल, त हिते मोबाइल सां रिलेटेड जेके वीडियोज़ हूंदियूं उहे मुंहिंजे साम्हूं अची वेंदियूं ऐं उहो आउं आसानी सां का बि वीडियो उन्हनि मां डाउनलोड करे सघां थो। त दोस्तों हीअ तव्हां ॾिसी सघो था हिते काफ़ी सारियूं वीडियोज़ अची चुकियूं आहिनि जेके मोबाइल सां रिलेटेड आहिनि ऐं उन्हनि खे आउं पंहिंजे कंहिं प्रोजेक्ट में इस्तेमालु करे सघां थो। ओवरऑल वीडियोज़ मोबाइल सां रिलेटेड आहिनि ऐं हिते तव्हांखे कुझु कैटेगरीज़ में मिलंदियूं जंहिंमें फ़ोन आहे, टेक्नोलॉजी आहे, मार्केटिंग आहे, लैपटॉप आहे, स्मार्टफोन आहे, आईफोन आहे, वग़ैरह वग़ैरह, कंप्यूटर बिज़नेस में जेको कुझु बि आहे। हीअ व्हाट्सअप वारी वीडियो आहे, हिनखे आउं डाउनलोड करणु चाहियां थो त जस्ट आउं हुन वीडियो ते क्लिक कंदुसि ऐं हितां खां जेकॾहिं आउं हिन जेको अपलोडर आहे हिनखे आउं डोनेट करणु चाहियां त करे सघां थो। ऐं उनखां अलावा हिन वीडियो खे हिते प्ले करे आउं ॾिसी बि सघां थो। हिन में को बि आवाज़ु कोन्हे ऐं फ्री वीडियो आहे। हिनखे जेकॾहिं आउं डाउनलोड करणु चाहियां त हिते फ्री डाउनलोड ते क्लिक करे, बाक़ी हे चवंदा आहिनि त असांखे महिरबानी चवंदा कयो आहे, हू त यार हिननि जो हक़ु थिए थो, हुननि खे चवंदा कयो, हुननि खे जॉइन करे महिरबानी चई सघो था ऐं हिन वीडियो खे शेयर बि करे सघो था, हिनखे डोनेट बि करे सघो था पेपल जे अकाउंट सां। बहरहाल उनखां अलावा हिकिड़ी ॿी वेबसाइट आहे जेका पाण तव्हांखे आउं ॿुधाइणु चाहींदुसि जंहिंजो नालो आहे mixkit.co ऐं हितां तव्हां हर क़िस्म जा म्यूज़िक, वीडियोज़ ऐं टेम्पलेट्स फ्रीअ में मुफ़्त में डाउनलोड करे सघो था। कंहिं बि क़िस्म जो को बि कॉपीराइट कोन ईंदो। हुननि जो लाइसेंस जेको आहे उहो हूंदो आहे 0cc। हिते स्टॉक वीडियोज़ ते क्लिक करियो ऐं हिते तव्हांखे खोड़ सारा वीडियोज़ मिली वेंदा जेके तव्हां फ्रीअ में डाउनलोड करे पंहिंजे प्रोजेक्ट में इस्तेमालु करे सघो था। ऐं उनखां अलावा हिते तव्हां हुन वेबसाइट वांगुरु सर्च बि करे सघो था कंहिं बि कैटेगरी खे। मिसाल तौरु आउं हिते सर्च करियां थो मोबाइल, त हिते मोबाइल सां रिलेटेड काफ़ी वीडियोज़ तव्हांखे मिली वेंदा जेके तव्हां पंहिंजे कंहिं बि प्रोजेक्ट में लॻाए सघो था बिल्कुलु फ्री। हिते डाउनलोड करण जो तरीक़ो तमामु आसानु आहे। तव्हां बसि हुन वीडियो ते क्लिक कयो या वरी हुन वीडियो ते क्लिक न कयो, उते तव्हांखे हिते बि तव्हांखे डाउनलोड जो ऑप्शन मिले पियो, हिते बि तव्हांखे डाउनलोड जो ऑप्शन मिले पियो। अञा तव्हां कंहिं बि वीडियो खे हितां ई डाउनलोड करणु चाहियो था त बसि हुन ते माउस ओवर कंदो, मोबाइल में तव्हांजे साम्हूं जेके वीडियो जंहिंजो थंबनेल अॻियां हूंदो उहो ऑटोमेटिक प्ले थी वेंदी ऐं हिते तव्हांखे अलॻि हिकिड़ो नंढिड़ो ऑप्शन मिले पियो डाउनलोड जो। इन ते जीअं तव्हां क्लिक कंदो त इहो ऑटोमेटिक डाउनलोड स्टार्ट थी वेंदी ऐं इहो डाउनलोड थियणु शुरू थी वेंदी। त दोस्तों इन रीति तव्हां इहे वीडियोज़ हितां डाउनलोड करे सघो था ऐं कंहिं बि क़िस्म जो तव्हांखे कॉपीराइट कोन ईंदो। उनखां अलावा हिते टेम्पलेट्स जी ॻाल्हि कई वई आहे त टेम्पलेट्स छा आहिनि। मिसाल तौरु हिते तव्हांखे वीडियो जी अलॻि अलॻि कैटेगरीज़ बि मिलनि पियूं जिन मां तव्हां पंहिंजी कैटेगरी का बि चूंडे सघो था। हिते तव्हां ॾिसी सघो था त हर क़िस्म जी कैटेगरी अलॻि अलॻि ठहियल मिले पई। उनखां अलावा जेकॾहिं असां वेंदासीं टेम्पलेट्स ते त हिते तव्हां ॾिसी सघो था त हर क़िस्म जो टेम्पलेट तव्हांखे फ्री में मिले पियो। ॾिसो काफ़ी सारा टेम्पलेट्स आहिनि। दोस्तों पुछंदा आहिनि इहो सब्सक्राइब ऐं बेल आइकन वारो टेम्पलेट किथां डाउनलोड कजे, त हितां तव्हां करे सघो था। हिते बसि यूट्यूब लिखो तव्हांखे मिली वेंदो। दोस्तों हिते तव्हां ॾिसी सघो था त काफ़ी सारा टेम्पलेट्स असांखे फ्री में मिलिया आहिनि जिनमें सब्सक्राइब एंड बेल आइकन नोटिफिकेशन वारो आहे ऐं हुनखां अलावा लाइक ऐं सब्सक्राइब जो आहे, एंड स्क्रीन वारो एनिमेटेड वीडियो आहे ऐं इहे तव्हांखे टेम्पलेट मिलंदा जेके तव्हां एडोब प्रीमियर प्रो में आसानी सां यूज़ करे सघो था। ऐं उनखां अलावा ॿियनि
सॉफ्टवेयरनि जा काफ़ी सारा टेम्पलेट तव्हांखे हिते फ्रीअ में मिलंदा, जेके तव्हां आसानी सां पंहिंजे कंहिं प्रोजेक्ट में इस्तेमालु करे सघो था। उनखां अलावा म्यूज़िक आहे, म्यूज़िक ते तव्हां वेंदो तव्हांखे काफ़ी सारियूं कैटेगरीज़ मिली वेंदियूं, जेके अक्सर दोस्त मूंखां पुछंदा आहिनि त तव्हां बैकग्राउंड में म्यूज़िक किथां डाउनलोड करे इस्तेमालु कंदा आहियो। कुझु म्यूज़िक जेको आहे सो यूट्यूब लाइब्रेरी तव्हां डाउनलोड कंदा आहियो, कुझु तव्हांखे हिते फ्री में मिली वेंदो, जेके तव्हां ॾिसी सघो था। तव्हांखे ॿुधाए बि सघां थो। ओके, हिनखे डाउनलोड करणु तमामु आसान आहे। बसि डाउनलोड जे बटन ते क्लिक कयो ऐं उहो म्यूज़िक डाउनलोड थी वेंदो। कंहिं बि क़िस्म जी का परेशानी कोन्हे। इन खां अलावा हिते ॿिया खोड़ सारा म्यूज़िक मौजूदु आहिनि। ठीकु आहे, इनखे डाउनलोड था करे वठो। तो दोस्तों बसि ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक एॾी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे ख़बर अथव, इन वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो। ऐं मिलंदो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।